अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं महबूब उमर जो अॼु जी हिन वीडियो में आऊं ॿुधाईंदुसि 4000 कलाक वॉच टाइम हासिल करण जो सीक्रेट तरीक़ो। जी हाँ, बिल्कुलु अॼु जी हिन वीडियो में आऊं ॿुधाईंदुसि 4000 कलाक वॉच टाइम कीअं हासिल कजे, उन जे बारे में। हीअ वीडियो स्पेशल आहे उन्हनि दोस्तनि लाइ जेके अक्सर बार बार इहो सवाल पुछंदा आहिनि, सर 4000 कलाक वॉच टाइम कीअं पूरो थींदो। हिन वीडियो खे पूरो ज़रूरु ॾिसिजो, उमेद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। अचो त शुरूआत कयूं, पर उनखां पहिरीं जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते क्लिक करे हिन वीडियो खे लाइक करे छॾियो, जीअं ईंदड़ हर नई वीडियो जी नोटिफिकेशन तव्हांखे मिली सघे ऐं हीअ वीडियो ॿियनि माण्हुनि ताईं पहुची सघे। सभ खां पहिरीं त तव्हांजा जेके वीडियोज़ आहिनि उन्हनि ते वॉच टाइम छो कोन पियो अचे, उनजो कारण उनजा कारण ॿ टे थी सघंदा। हिकिड़ो सभिनि खां वॾो कारण इहो आहे त तव्हांजी वीडियो जी लेंथ तमामु घटि आहे, ऐं नंबर ॿियो ऑडियंस रिटेंशन घटि आहे। हाणे तव्हां वीडियोज़ जेके उनजी ड्यूरेशन रखो था 30 सेकेंड, मतिलबु त स्टेटस ठाहियो था ऐं स्टेटस जेके व्यूवर्स अचनि था तव्हांजे स्टेटस ॾिसण लाइ उहो ॾिसंदा वधि में वधि 2-3 सेकेंड, त पोइ 2-3 सेकेंड वारो वॉच टाइम तव्हां कॾहिं 4000 कलाक पूरा करे सघंदो, तव्हांजे मथे आहे। सोचो, हा तव्हां हिकिड़ो कमु करे सघो था, टॉप 10 स्टेटस ठाहियो था न। ॿियो आउं त तव्हां मने कंदो आहियां त भाई स्टेटस न ठाहियो, पर जेकॾहिं वरी तव्हां स्टेटस या पोइट्री वग़ैरह ठाहियो था त टॉप 10 ठाहियो न, टॉप 10, ऐं पोइ हुनजी जेका वीडियो आहे उहो घटि में घटि 10 मिंटनि जी थी वेंदी, 8-5-6 मिंटनि जी थी वेंदी, हुन में टॉप रखी छॾियो। शुरूआति में उहे वीडियोज़ रखो जेके माण्हू खे अट्रैक्टिव कनि, जेके माण्हू खे मजबूर कनि अॻिते पूरी वीडियो ॾिसण जे लाइ। जेकॾहिं तव्हां मूं जीअं वीडियो खे शुरूआति में ई बोर करे छॾींदो, अॻिते केरु ॾिसंदो, केरु ॾिसंदो ई कोन। अहिड़ी तरह तव्हांखे शुरू खां एंड ताईं वीडियो खे हिकिड़े ई टॉपिक ते रखिणो आहे, ऐं नंबर ॿी ॻाल्हि त शुरू में वीडियो में माण्हुनि खे बोर न आहे करिणो। सही, शुरू में तव्हांखे पंहिंजे वीडियो जे बारे में प्रॉपर ॿुधाए छॾियो, तव्हां वीडियो में ॿुधाइण छा था चाहियो। जेकॾहिं तव्हां टेक्निकल वीडियोज़ ठाहे रहिया आहियो, जेकॾहिं तव्हां स्टेटस या गाना वग़ैरह रखो था, शुरू में तव्हां उहे रखो जेके माण्हू ॾिसणु चाहिनि था। सही, ऐं नंबर ॿियो तरीक़ो आहे वॉच टाइम हासिल करण जो, उहो इहो आहे लाइव अचिजे। जेकॾहिं हफ़्ते में हिकिड़ो कलाक तव्हां लाइव अचो था, तव्हांखे 10 व्यूज़ मिलनि था, तव्हांखे 10 कलाक, ऐं उहे 10 व्यूज़ तव्हांखे कलाक ॾिसनि था, माना कलाक जी लाइव स्ट्रीम आहे, हिकिड़ो 10 व्यूज़ तव्हांखे मिलिया जिन तव्हांखे कलाक ॾिठो, तव्हांखे मिलिया हफ़्ते में 10 कलाक वॉच टाइम। सही, ऐं उनखे बाद में माण्हू ॾिसंदा वेंदा त बाद में तव्हांजो वॉच टाइम वधंदो रहंदो। लाइव अचण सां काफ़ी वॉच टाइम ते फ़र्क़ु पए थो, काफ़ी। 80 टाइम ते तव्हांखे 2-3 कलाक मिली था वञनि, ऐं बाद में उन ते व्यूज़ ईंदा रहंदा आहिनि, त बाद में तव्हांखे वॉच टाइम मिलंदो रहंदो आहे। हिकिड़ो त लाइव इलाही वॾी थी वेंदी आहे, ऐं दोस्तनि जा तव्हां नाला खणंदो, उन सां तव्हां कचहरी कंदो, त दोस्त तव्हां सां सरासर गॾु हलंदा आहिनि लाइव स्ट्रीम जे ख़तमु थियण ताईं। छो त जीअं मूंखे कमकार कोन्हे, ईअं काफ़ी सारा दोस्त आहिनि जिन खे। बहरहाल इहो हिकिड़ो तरीक़ो आहे। ऐं टियों तरीक़ो इहो आहे वॉच टाइम वधाइण जो, वीडियो जी एडिटिंग खे तमामु ज़बरदस्त आहे। शुरूआति खां एंड ताईं काफ़ी सारा दोस्त आहिनि जेके सिर्फ़ु एडिटिंग ॾिसण जे लाइ वीडियो ॾिसंदा आहिनि। अॻिते कहिड़ो इफेक्ट थो अचे, बाद में लवर ठड अची वियो, हिते एनिमेशन पियो अचे, अड़े वाह लोगो फ्रेश पियो, वग़ैरह 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 वग़ैरह। ढंग ते एडिटिंग ते फोकस कयो, उन सां बि तव्हांखे ऑडियंस कंहिं बि तरीक़े सां कोशिशि करे ऑडियंस रिटेंशन आणणी आहे, कंहिं बि तरीक़े सां कोशिशि करे तव्हांखे ऑडियंस रिटेंशन आणणी आहे पंहिंजे कंटेंट ते, उनखां पोइ तव्हांखे वॉच टाइम मिलंदो। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त वॉच टाइम तव्हां काफ़ी सारा दोस्त चवंदा आहिनि हिन, अड़े यार कल्ह त मुंहिंजो 28,000 हो, अॼु 27,000 थी वियो। ग़लति आहियो तव्हां लास्ट 28 ॾींहंनि ते बीठा आहियो। तव्हां हुन वॉच टाइम ते क्लिक करियो यूट्यूब स्टूडियो में, ऐं पोइ तव्हां हुनखे लास्ट 365 ॾींहंनि ते रखो। तव्हां 365 ॾींहंनि में तव्हांजे लाइ 4000 कलाक वॉच टाइम करणु कोई एॾी वॾी ॾुखी ॻाल्हि कोन्हे। मूं 2 चैनल हिन ई साल में मोनेटाइज़ कराया मुंहिंजा पंहिंजा, ऐं मूं वॉच टाइम हासिल कयो। कीअं तव्हांखे ॿुधायो ईअं। त
त हीअ हुई अॼु जी वीडियो, उमेद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ी वीडियो जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते क्लिक कयो। को बि सवाल कमेंट में लिखो, न वीडियो खे अञा ताईं तव्हां लाइक न कयो त लाइक करे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कयो। मिला थो तव्हां सां अॻी वीडियो में, तेसीं ताईं ईंदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।